नाजरीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त तक मोरो में खबर दींदा हूँ तो मोरो ڀرسان ॻोठ उमेर जे ॻोठाणन नोशहरोफिरोज पुलिस जी बलाजवाज चढ़ाई और नाजائزين खिलाफ पौरियत नज़ीर मलाह की बाजियाबी और संदुस पीरसन अमर ज़ैनब मलाह और मासूम ॿारन से करे एहतजाज किया। ॻोठाणन अजीजुल्लाह सोलंकी, हाफिज आशिक, राहु सुलेमान मलाह, आबिद मलाह, गुलाम नबी मलाह इन एहतजाज कंदे साफ़िन अॻियां दाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु नोशहरोफिरोज पुलिस असांजे घरनि मथां बलाजवाज चढ़ाई करे असांजे घरनि अंदर घिड़ी चौदीवारी जो तकदस पैमाल करे औरतन मथा तशद्दुद किया। जै बाद असां ॻोठ जे चंगे मुड़स सरदार अब्दुल कादिर वट वियासीं। जै SSP नौशहरोफिरोज अल्ताफ लिगारी से ॻाल्हाइण बाद चयो त हिक इंक्वायरी लाइ पौरियत नज़ीर मलाह जी घुर्ज इंक्वायरी करण बाद केस वापस कयो वेंदो। चयो त असां कानून जी इज्जत कंदे साफ़िन ऐं चङनि मुड़सनि अॻियां SSP ऐं SHO नौशहरोफिरोज हनी मेयर खे हमरा सौंपियो, पर हिन महिल ताईं हिन जो को बि अतो पतो नाहे पियो। खांस असां सां मिलायो बि नथो वञे। हिननि चयो त पौरियत नज़ीर मलाह मथा को भी केस या शिकायत दाखिल न है। ॻोठ अंदर पिंजरन जो दुकान हलाए पंहिंजे ऐं पंहिंजे बच्चन जो पेट गुज़र कंदो। हिन चयो त असांखे ख़दशो है त नौशहरोफिरोज पुलिस पौरियत नज़ीर मलाह मथा जुड़तू केस दाखिल करे खेसि हाफ फिराई या फुल फिराई करे गुम करे छॾियो। हिननि IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त पौरियत नज़ीर मलाह खे जल्द बाज़ियाब करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।